पाकिस्तान पीपल्स पार्टी जे एन 210 ते इम्कानी उम्मीदवार अलाउद्दीन जुनेजो चयो आहे त जिन बि दोस्तनि 2013 ऐं 2018 में पीपी जी मुखालफ़त कंदे पीपी जे उम्मीदवारनि साम्हूं चूंड विड़ी हुई, उहे हाणे पाकिस्तान पीपल्स पार्टी पारां इज़त मिलण ऐं अवामी ख़िदमत वारनि कमनि खे ॾिसी पीपी में शमूलियत अख़्तियार करे रहिया आहिनि। अहिड़ो इज़हार हुन टंडो आदमलग ॻोठ कुंभ ॾाढ़ू में पीपल्स जुनेजो व्हाट्स ग्रुप जे सहकार सां पीपी अॻवान हाजी अहमद भाणू पारां ॾिनल आजियाणे वारी तक़रीब दौरान सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे कयो। हुन चयो त पीपल्स पार्टी अवामी ख़िदमत ते यकीन रखे थी। असां अवामी ख़िदमत ऐं तरक़ियाती कमनि जे बुनियाद ते अवाम जे विच में हूंदासीं। नवाज़ शरीफ़ खे सरकारी प्रोटोकॉल ॾियण ऐं ॾेह वापसी खां हिकु ॾींहुं अॻु ज़मानतूं मिलण, एयरपोर्ट ते बायोमेट्रिक जी सहूलियत मिलण समुझ खां बालातर आहे। असांजे अॻवान जिन में फरियाल टालपुर हुजे या आसिफ अली ज़रदारी समूरनि अॻवाननि हिते रही करे केसनि खे मुंहुं ॾिनो। हुन चयो त ज़िले में मौजूदा तेल कंपनियुनि ऐं ॿाहिरियां माण्हू भर्ती थियल आहिनि। इन मामले ते आवाज़ उथारियो आहे ऐं हमेशह आवाज़ उथारींदा रहंदासीं। इन मौक़े ते पीपी अॻवान आसिफ खोसो, अब्दुल गनी कोरी, ग़ुलाम मोहम्मद मेमण, शरीफ छुट्टो, ख़ुदाबख्श जतोई, अकबर ब्रह्माणी, वडेरो अली सांद, अहमद मुग़ल, अवेस खोसो, अब्दुल रज़ाक माकोड़ाणी, ग़ुलाम शबीर अबड़ो, ग़ुलाम दस्तगीर ऐं ॿिया पिण मौजूद हुआ। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची